अल्लाह जे मां शुरू में तव्हांखे चवंदो हिकिड़ो सबक़ु ॿुधायां थो, यादि कजो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रेलत कहिड़े ॾियारे ते थी आहे बाबा? 12 ॾाढे हंधि ॻाल्हाइजो। 12 रबियुल अव्वल सूमर जो ॾियारो, चाशत जी निमाज़ जो वक़्तु आहे। इन में कोई बि इख़्तिलाफ़ न आहे, कोई बि इख़्तिलाफ़ नथो करे। हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रेलत 12 रबियुल अव्वल जे ॾियारे ते थी आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खे छॾियो आहे। इहो ॾियारो ॾुख जो ॾियारो आहे या ख़ुशी जो ॾियारो आहे? ॾाढियां ॻाल्हायो। पोइ हाणे तव्हां ऐं असां ॿुधायो त मुस्लमान इन ॾियारे ते छा कंदा आहियूं? असां झंडियूं हणी करे, कपिड़ा पाए करे, डांस करे, ॿार जेको नचंदा आहियूं, दुनिया वारनि खे ॿुधायूं इहो किथां जो इस्लाम आहे बाबा? जंहिं ॾियारे ते रसूल हिन दुनिया खे छॾियो आहे न, जंहिं ॾियारे ते पैगम्बर हिन दुनिया खे छॾे करे रहलत फरमाई आहे, उन ॾियारे ते अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि में ॻोढ़ा, हज़रत उमर जी अखियुनि में ॻोढ़ा, हज़रत उस्मान जे अखियुनि में ॻोढ़ा, हज़रत अली साईं रोइनि था पिया, अम्मा फातिमा रोए थी पई, हज़रत आयशा रोए थी पई। सभु सहाबे इकराम इन ॾियारे जे अंदरि ॾुख जे अंदरि निढाल आहिनि। तव्हां उन ॾियारे जे अंदरि ख़ुशी करणु इहो मुस्लमान जो कमु न आहे। असां वटि माण्हू कंदा आहिनि 12 रबियुल अव्वल ते ईद मल्हाईंदा आहिनि या न मल्हाईंदा आहिनि? ॾाढियां ॻाल्हायो न। उनखे दीन इस्लाम सम्झो वेंदो आहे। मुंहिंजा भाउ, इहा वॾे में वॾी ग़लतफ़हमी आहे, वॾे में वॾो सबक़ु आहे। तव्हां असांजे लाइ इन ते गौर कयो, फ़िकिर कयो। पोइ एतिराज़ वरी अदा हाणे उहो त अबू बकर सिद्दीक़ जे दौर में उन टाइम ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रेलत फरमाए विया, अबू बकर त ख़ुशी न कई। भला उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रेलत खां बाद में केतिरा दफ़ा ज़िंदगी अबू बकर सिद्दीक़ जी ज़िंदगी में 12 रबियुल अव्वल आयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ त मीलादुन नबी न मल्हायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ईद मिलादुन नबी 12 रबियुल अव्वल ते न मल्हायो। 2 दफ़ा जनाब अबू बकर जी सिद्दीक़ में आयो आहे, ख़िलाफ़त में न मल्हायो। उमर जी ख़िलाफ़त में 10 दफ़ा आयो, न मल्हायो। उस्मान जी ख़िलाफ़त में 12 दफ़ा आयो, न मल्हायो। हज़रत अमीर मुआविया ख़लीफ़ा थिया, हज़रत अली जे दौर में 5 साल आयो। कंहिं बि साहब इकराम बावजूदु मां वेठो आहियां, क़ुरान मुंहिंजे आॾो पियो आहे, अल्लाह जे रसूल जे कंहिं बि साहबी न मीलाद जो जुलूस कढियो आहे, न किताबनि मां मीलाद जो जुलूस साबित आहे। मुंहिंजा भाउ, इहो रस्तो तुंहिंजो जेको शुरू थियो आहे इंडिया जे बम्बई जे हिकिड़े शहर जे अंदरि, हिकिड़े वाणे न मीलाद जो जुलूस कढियो आहे, जंहिंखे अॼु तो दीन इस्लाम बणायो आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहब इकराम जा, अबू बकर खां वठी करे तमामु साहब इकराम जा कंहिं बि साहबी न ॾियारे ते ख़ुशी न मल्हाई आहे। हीउ किथां जो दीन आहे? किथां जो इस्लाम आहे? किथां जो मज़हब आहे? हीअ अलाह जे रसूल सां तव्हां ऐं असां मोहबत जो जेको असां मोहबत ज़ाहिर था कयूं, या अलाह माफ़ फरमाए ॿिए पालू ॾे वञूं, असां कहिड़ो पाण सां ज़ुल्म ऐं नाहक कयूं था पिया। इन ॾियारे जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहलत फरमाई आहे। नबी साईं जे पैदाइश वारे ॾियारे जे अंदरि उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। मिस्र जो जेको आलिम आहे, जंहिंजो सीरत जो किताब आहे, पूरी दुनिया जे अंदरि सभ खां वॾे में वॾो सीरत जो किताब उन मिस्र जे हिकिड़े आलिम जो आहे, जंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश वारो जेको ॾियारो ॿुधायो आहे, कन्फर्म ॿुधायो अथऊं त 7 रबियुल अव्वल आहे। कहिड़ी तारीख़ आहे बाबा? 7 रबियुल अव्वल। ठीकु आहे, 7 न आहे त बाबा 9 आहे, 9 न आहे त 12 आहे, पर हिकिड़ी ख़ुशी आहे, ॿियो ग़म आहे। जेकॾहिं ग़म वारो मामिलो ईंदो आहे त पोइ माण्हू ख़ुशी वारे मामले खे छा कंदो आहे? छॾे ॾींदो आहे। इहा अकुल जी ॻाल्हि आहे। तुंहिंजे पुट जी हिन महीने जे अंदरि तारीख़ रखियलु हुजे, 25 तारीख़ ते शादी जी तारीख़ रखियलु हुजे, 20 तारीख़ ते तुंहिंजो भाउ वफ़ात करे वञे, पोइ 25 तारीख़ ते तूं ख़ुशी कंदे न कंदे त मुंहिंजा भाउ, हुज़ूर जी पैदाइश संग में आहे, हुज़ूर जी रहलत बाद में आहे। जंहिं ॾियारे ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहलत फरमाई आहे, पूरो मदीनो ग़मगीन रहियो आहे। उन ॾियारे ते जेकॾहिं उथी करे तूं ख़ुशियूं मल्हाए त पोइ तुंहिंजो जेको सबक़ु आहे न, उहो अबू लहब सां मिले थो, अबू जहल सां मिले थो, पर कंहिं मुस्लमान सां नथो मिले। तव्हांखे ख़बर आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ सीरत जा किताब खोले ॾिसो। नबी साईं जॾहिं ॼावा, अबू तालिब ख़ुशी कई, अबू लहब ख़ुशी कई, अबू जहल ख़ुशी कई। अबू लहब अलाए केतिरी ॾाचियूं उहे जेको आहे पंहिंजो कुठूं ज़िबा कयूं त मूंखे भाइटियो ॼायो आहे, एॾो ख़ूबसूरत भाइटियो। पर जॾहिं 40 सालनि खां बाद में नुबुवत जो ऐलान कयूं न, उहो चाचो दुश्मन थी करे बीह रहियो त 12 रबियुल अव्वल ते ख़ुशी मल्हाइण वारा, तुंहिंजी ख़ुशी अबू लहब सां मिले थी। असां उन सबक़ जे मथां अमल कंदासीं जेको हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा साहब इकराम खां मिलियो आहे। त इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। पंहिंजो पाण खे ईअं लाटू वांगुरु फेराए उन पंहिंजी ज़िंदगी खे तबाह